अरबी समुंड में मौजूद सामुंडी तूफ़ान बाइपर जो आहे तेज़ी सां सिंध जी साहिली पटी ॾांहुं वधंदड़। सामुंडी तूफ़ान कराची खां 600 ऐं ठटे खां 582 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूद। मौसमियात खाते चयो आहे त सामुंडी तूफ़ान 14 जून ते सुबुह जो केटी बंदर सां टकराइबो या गुज़रंदो। ठटो सजावल ऐं बदीन ज़िले समेत थरपारकर जे इलाइक़नि खे मुतासिर कंदो। समुंड में तूफ़ान जी रफ़्तार 160 खां 180 किलोमीटर फ़ी कलाक आहे। सामुंडी तूफ़ान जूं छोलियूं 35 खां 40 फुट बुलंद आहिनि। मैं आज सुबह पहले शाह बंदर गया था, वहाँ पूरी ब्रीफिंग ली है और उसके बाद ठट्टा, बदीन और जैसे आप इनवर्ड्स भी जाएंगे बारिश से हमारा थरपारकर, उमरकोट, हैदराबाद, कराची, टनो मोहम्मद खान, टनोवाला यार ये सब अफेक्ट होंगे। अगले 2 दिन यानी कल और परसों एक बार तूफान आके मैंने कहा ना उसके बाद तो तूफान ने करना है जो कुछ करना है। अगले 2 दिन हमारे ऊपर है कि हम लोगों को इवैक्यूएट करें। सिंध हुकूमत सूबे जी साहिली पटीअ मां माण्हुनि खे महफ़ूज़ मांगनि ॾांहुं मुंतक़िल करण जो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। सजावल ऐं ठटे जी साहिली पटीअ जो फ़िज़ाई दौरो करण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त फ़िलहाल तूफ़ान मां कराचीअ खे को बि ख़तरो नाहे। शहर में तूफ़ानी बरसात जे इम्काननि सबबि हिफ़ाज़ती क़दम खणी रहिया आहियूं। समूरनि इदारनि खे अलर्ट करे छॾियो आहे। पाक फ़ौज ऐं रेंजर्स बि कमु करे रहिया आहे। चूंडियल नुमाइंदा बि ज़िलनि में मौजूदु आहिनि। सामुंडी तूफ़ान सबब सिंध जी साहिली पटीअ सां गॾु समूरी सिंध में 400 मिलीमीटर ताईं बरसात पवण जो इम्कान। मौसमियात खाते चयो आहे त 13 खां 17 जून ताईं ठट्टो, सिजावल, बदीन, थरपारकर, मीरपुर ख़ास 100 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं घुलण ऐं तेज़ बरसात जो इम्कान आहे। 14 जून खां 16 जून ताईं कराची, हैदराबाद, टंडो मोहम्मद खान, टंडोवाला यार्ड, सांगड़ ऐं नवाब शाह में बि तेज़ हवाउनि सां गॾु बरसात पइजी सघे थी। सामुंडी तूफ़ान जी केटी बंदर सां टकराइजण जी तस्दीक बाद सजावल, ठट्टो ऐं बदीन ज़िले जी साहिली पटीअ ते रहंदड़ माण्हू ख़ौफ़ में वरतल। उन समुंड में मछीअ जे शिकार ते वियल मुहाणनि जी वापसी न थियण ते बि संदन प्यारा परेशान। कराची जे ॿेटियुनि ते रहंदड़ माण्हुनि जी बि महफ़ूज़ मागनि ॾांहुं मुंतक़िली न थी सघी। सामुंडी तूफ़ान जे ख़तरे सबब कराची पुलिस सी व्यू जा सभु रस्ता बंदि करे छॾिया। समुंड घुमण लाइ ईंदड़ माण्हुनि खे वापसि कयो पियो वञे। कमिश्नर कराची बि समूरनि डीसीज़ खे शहर में लॻल बिलबोर्ड्स ऐं होर्डिंग्स फौरी तौर हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। जमात इस्लामी जी मक़बूलियत खे टोल प्लाज़ा खां अॻिते ब्रेक लॻी वई आहे। हाफ़िज़ नईमुर रहमान खे पंहिंजी पार्टी जा माण्हू बि मेयर लाइ वोट न ॾींदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त जमात इस्लामी जहिड़ियूं पार्टियूं MQM जे बाइकॉट या फ़ौजी आमरियत में कामयाब थींदियूं आहिनि। हाफ़िज़ नईमुर रहमान शिकस्त ॾिसी बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। PTI जे केतिरनि ई माण्हुनि चयो त हू जमात इस्लामी खे सपोर्ट न कंदा। हाफ़िज़ नईम पंहिंजा नंबर पूरा करे कामयाब थियो त खेसि मुबारकबाद ॾींदासीं। रूस खां कचो तेल खणी कराची पोर्ट पहुतल बहरी जहाज़ मां पेट्रोल जे ऑयल रिफाइनरी मुंतक़िली करण शुरू थी वई। 183 मीटर डिघो रूसी बहरी जहाज़ में 45,000 मेट्रिक टन कचो पेट्रोल मौजूदु आहे। मुमलिकती वज़ीर मुस्तदिक मलिक चयो आहे त रूसी तेल जी फ़राहमी में तसलसल अचण सां पेट्रोल जी क़ीमतुनि ते फ़र्क़ु पवंदो। सिंध हाई कोर्ट हिकु भेरो ॿीहर प्रोविंशियल मैनेजमेंट सर्विसिज रूल्स 2018 खे गैर आइनी ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ क़रार ॾेई छॾियो। दरख़्वास्त गुज़ार सरमद हानी एडवोकेट मौक़िफ़ इख़्तियार कयो त PMSR तहत सेक्रेटरीट ऐं इंतज़ामी ऑफिसर्स खे हिक ई कैडर में ज़िम कयो वियो आहे, जंहिं सां सर्विसिज जो ढांचो ऐं ऑफिसरनि जी कारकर्दगी मुतासिर थी रही आहे। सर्विसिज रूल्स ख़िलाफ़ अदालत अॻु बि फ़ैसिलो ॿुधाए चुकी आहे। टिकटॉकर हरीम शाह जूं वीडियोज़ लीक करण वारे केस में टिकटॉकर संदल खटक गिरफ़्तार। हरीम शाह जूं नाज़ेबा वीडियोज़ लीक थियण वारे केस जी ॿुधणी इस्लामाबाद जी अदालत में थी। अदालत दलील ॿुधण बाद संदल खटक जी ज़मानत रद्द कई, जंहिं बाद FIA संदल खटक खे गिरफ़्तार कयो।